नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾींदासीं ख़ैरपुर मां, जिते इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद सियाल मोरी वटि रिक्शा सां टकर थी पियो। हादसे जे नतीजे में 12 वरनि जो सुफ़ियान बलोच फौत थी वियो। ख़ैरपुर मां अवां खे ॿुधायूं पिया इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद सियाल मोरी वटि पेश आयल हादसे जे हवाले सां 12 वरनि जो सुफ़ियान बलोच फौत थी वियो। फौती नींगर कराची जो रहवासी हो, जेको रिक्शा ते पंजाब वञी रहिया हुआ। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। ख़ैरपुर मां इरफान फुलपोटो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान फुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद सियाल मोरी बाईपास ते ॿिनि रिक्शाउनि जो टकर थियण जे नतीजे में 12 साला सफ़ियान पुट सुल्तान अली बलोच जेको आहे उहो अॾे ते ई फौत थी वियो, जंहिंजो लाश सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो। ॿुधायो पियो वञे त फौती नींगर ऐं संदसि कुटुंब जेको आहे उहो कराची जा रहवासी आहिनि, जेकी रिक्शा में सवार थी पंजाब वञी रहिया हुआ। त इहो सियाल मोरी बाईपास वटि हादसो पंहिंजो ॿी रिक्शा सां पंहिंजो थी पियो, जंहिंजे नतीजे में ई मौक़े ते ई फौत थी वियो। तंहिंखां पोइ सिविल अस्पताल में जेको आहे लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश जेको आहे वारस पंहिंजो कराची खणाए विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन हवाले सां पंहिंजो जेके हुनजा वारस आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु हो त हीउ हादसो इतफ़ाक़ी आहे। हुन जे करे जंहिं रिक्शा सां असांजो हादसो थियो आहे असां हुनखे माफ़ था कयूं, जंहिंखां पोइ हू लाश खणाए कराची रवाना थी विया आहिनि। महिरबानी अवां जी इरफान फुलपोटो तफ़सील ॾियण लाइ। इरफान फुलपोटो तफ़सील ॾेई रहियो हो ख़ैरपुर मां, जिते इकोनॉमिक ज़ोन थाणे जी हद सियाल मोरी वटि हादसो पेश आयो। हादसे जे नतीजे में 12 वरनि जो नींगर फौत थी वियो। ऐं नाज़रीन, उन खां पोइ ॾखण मां अवां खे ॿुधायूं, जिते TMO रोशन लुलाई जी मासूम भाइटी बिजली जो करंट लॻण जे नतीजे में फौत थी वई। ॾखण मां अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, जिते TMO रोशन लुलाई जी मासूम भाइटी बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वई। नींगरी घर अंदरि रांदि खेॾी रही हुई त बिजली जे पोल में विछड़ी पई। संदसि घर में कोहराम अची वियो। तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे ॾखण में मौजूदु टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असगर तहीन सां। जी असगर तहीन। जी ताहिरा, ॾखण लॻे ॻोठ बड्डो में जेको आहे TMO रोशन लोलाई जी मासूम भाइटी फातिमा धीअ एडवोकेट निसार अहमद लोलाई घर में रांदि करे रही हुई त जेको आहे घर में जेको बोर्ड आहे हुन में रांदि कंदे हुनजो हथु लॻी वियो, जंहिंमें विचिड़ी उहा जेकी फौत थी वई आहे, जंहिंजो लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं घर में कोहराम अची वियो आहे। जॾहिं त फौती नींगरी जी जनाज़ नमाज़ बैदि खेसि अबाणी ॻोठ जे क़ब्रस्तान में मिटीअ मां हवाले कयो आहे। ऐं ॾुखोईंदड़ ख़बर ते जेको आहे संदसि ॻोठ में ऐं घर में जेको आहे सोग वारो माहौल छाइंजी वियो आहे ऐं जॾहिं त हुनजे पोयरनि सां ताज़े ते सिलसिलो हलंदड़ आहे। जी महिरबानी अवां जी असगर तहीम तफ़सील ॾियण लाइ। असगर तहीम तफ़सील ॿुधाए रहियो हो ॾखण मां, जिते मासूम नींगरी जेका आहे उहा बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी आहे। बिरिया सिटी में बबर जो वण कटण तां कलहोड़ा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा 11 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल करायो वियो। अवां खे बिरिया सिटी मां ॿुधायूं पिया नाज़रीन, जिते कलहोड़ा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थियो ऐं इन झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा 11 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था। आफ्ताब कीरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आफ्ताब कीरियो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मियुनि जी हालत कीअं आहे ऐं पुलिस जो छा चवणु आहे? जी तारा, बिरिया सिटी भरिसां पीर मां ऐं मखण कलोड़ जे रवासनि जो ज़रई ज़मीन तां बबर जो वण कटण तां कलोड़ा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 2 धुरनि जा 11 खां वधीक ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे बिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि में गुलज़ार अमीन, सिजावल रिहान, मसूद सईद निसार ऐं ॿिया कलोड़ियूं शामिल आहिनि। उन सिलसिले में ज़ख़्मी गुलज़ार कलोड़ो ॿुधायो त मुख़ालिफ़ धुर असांजी ज़रूरी ज़मीन मथां बबर जो वण ज़ोरी कटे रहियो आहे, मना करण तां असां मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो हमिलो कयो आहे। होॾां बिरिया सिटी थाणे ते 2 धुरनि जे 20 खां मथे माण्हू ख़िलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। आख़िरी इतलान ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। जी दादा, महिरबानी अवां जी आफ्ताब कीरियो तफ़सील ॾियण लाइ। आफ्ताब कीरियो वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हो बिरिया सिटी मां। नाज़रीन, अवां खे ॿुधायोसीं जिते बबर जो वण कटण तां कलहोड़ा बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़ो थियो। नाज़रीन, बर्तानिया जे शहर ब्रिंडले में क़त्ल थी वियल सिंध ॼाई वैन मंगरियो जो लाश ॾेहे आणे हैदराबाद जे टंडो जहानिया क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। वैन मंगरियो खे 30 सेप्टेम्बर ते संदसि माउ सां गॾु घर अंदरि क़त्ल कयो वियो हो। तफ़सील ॾिसूं था फैज़ खोसो जी रिपोर्ट में।
बरतानिया जे शहर बिरले में मार्जीवेल 14 वरनि जी सिंध जाई न्याणी वोइन मंगरियो जो मढ़ हैदराबाद जे टंडो जहानिया वारे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। वन मंगरियो 3 सितंबर 2020 ते पंहिंजी मां डॉक्टर सुमन सचारवी सां गॾु बरतानिया जे शहर बिरले में बेदर्दी सां क़त्ल थी वई हुई। वन मंगरियो जो मढ़ संदसि वालिद डॉक्टर शौकत मंगरियो वसूल कयो, जेको जुमे जे ॾींहुं सुबुह जो कराची एयरपोर्ट पहुतो, जितां न्याणी जी मैयत खे हैदराबाद मुंतकिल कयो वियो। हैदराबाद जे डिफेंस वारे इलाइक़े में न्याणी वोइन मंगरियो जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंखां पोइ मैयत खे टंडो जहानिया जे कब्रिस्तान आणे संदसि अमड़ डॉक्टर सुमन सचारवी जी सेरांदी खां मिटी मां हवाले कयो वियो। अल्लाहु अकबर। वन मंगरियो जी अमड़ डॉक्टर सुमन सचारवी जो मढ़ हिकु ॾींहुं अॻु हैदराबाद आणे साॻे ई कब्रिस्तान में दफ़नायो वियो हो। बरतानिया जे शहर बिरले में रहंदड़ माउ धीअरूं हिकु महीनो अॻु पंहिंजे ई घर में क़त्ल थी वियो हुयो। हिकु महीनो गुज़री वञण जे बावजूदि बरतानिया पुलिस अञा ताईं वारसनि खे इहो न ॿुधायो आहे त 49 वरनि जी डॉक्टर सुमन सचारवी ऐं 14 वरनि जी संदसि न्याणी डॉक्टर वोइन मंगरियो खे छो क़त्ल कयो वियो। हिन केस में बरतानिया पुलिस हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ हिकु शख़्स शहबाज़ खे हिरासत में वठण खां पोइ जेल बि मोकिले छॾियो आहे, जॾहिं त हिकु औरत सबिया नासिर समेत 2 ॼणा पुछा ॻाछा लाइ हिरासत में वरितल आहिनि। मां ऐं धीउ जे बिटे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि जेल मोकिलियल शख़्स जो तालुक़ बि सिंध जे शहर हैदराबाद सां ॿुधायो पियो वञे। हिन मरहले ते ॾिसणो इहो आहे त बरतानिया पुलिस मां ऐं धीउ जे बिटे क़त्ल केस जी कॾहिं थी जांच मुकमल करे, छाकाणि त हिन केस जे हक़ीक़तनि जो जिते मार्जीवेल माउ ऐं धीउ जे वारसनि खे इंतज़ारु आहे, उते ई सिंधवासी बि हिन केस जूं हक़ीक़तूं ॼाणण जा मुंतज़िर आहिनि। कैमरामैन जमील पठान सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद। नाज़रीन, फैज़ खोसो जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ईद मिलादुन्नबी जे हवाले सां जश्न मल्हायो वियो। उन मौक़े ते महफ़िल मिलाद बि मुनक़िद कया विया। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं नाज़रीन त आला, चक, दौलतपुर, खानवाहन ऐं महरापुर, मीरवा गुरचाणी समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढियूं वेयूं आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था। हाल मां अब्दुल गफ़ूर मेमून असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल गफ़ूर मेमून, कहिड़ा तफ़सील आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पूरी दुनिया जी जेको हाला में जेको जश्न ईद मिलादुन्नबी जेको इंतिहाई जोश और जज़्बे सां मल्हायो वियो, उन सिलसिले में रूहानी तलबा जमायत हाला पारां जेको हर साल जीअं हिन साल मार्केट चौक हाला में जेको हिकु जेको वसीरत नबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें जेको असां मौलाना जेको सिंध जे मुख़्तलिफ़ मौलाना जेके कराम जेको तक़रीरूं कयूं, वसीरत नबी जी रोशनी थी। जॾहिं त जुमे नमाज़ बैदि जेको असां कम हाला में हिकु जेको जेको हस्ब दस्तूर जेको हिन भेरे जेको हिकु वरी रैली निकिती, जंहिंमें हर मक़सद ज़िक्र, जंहिंमें शिया, सुन्नी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जमायत पारां जेको आहे वक़्तु जो काफ़िलनि जी सूरत में जेको आहे रैली करी, जंहिंमें हू जेको आहे शहर जो गश्त कंदा रहिया ऐं जेका दरगाह सरवर नूंहं ते इख़्तिताम पज़ीर थी। हिते ताईं इहो ॿुधाईंदो हलां हिकु हाला पुराण में जेको वरी रैली निकिती, जंहिंजी अॻुवाणी जेको आहे मंसूर अहमद मेमण ऐं मदनी जेको वकी शाह साहब ऐं ॿियनि जेको आहे कई, जेका रैली मुख़्तलिफ़ इलाइक़े मां थींदी जेका वापसि जेका हाला पुराण ते इख़्तिताम पज़ीर थी ऐं सिक्योरिटी कई वञे। हिन भेरे जेको आहे तमामु सख़्तु कई वई ऐं हर जुलूस सां गॾु जेको आहे पुलिस एहलकार सां गॾु लेडी पुलिस एहलकार पिणु मौजूदु हुआ ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे रस्तनि ते जेको आहे तारूं विछाए
मुख़्तलिफ़ रस्तनि ते रैली वारी जॻहियुनि ते जुलूस वारी जॻहियुनि ते उनखे बंदि कयो वियो। ऐं उन खां सवाइ जेको देश जे हालात जे सिलसिले में जेको मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूद शख़्सियतनि पारां ऐं इलाइक़े वासियुनि पारां जेको आहे सो खीर जूं ऐं सॿीलो ऐं पाणी ऐं शरबत जी छबीलूं लॻायूं वियूं, जेके फ्रूट ऐं न्यास तक़सीम लंगर न्यास पिणु तक़सीम कयो वियो, जेको उन में रैली में जेको तमामु घणी शहरनि ऐं वॾी तइदाद में शिरकत कई। जी महिरबानी मां जी अब्दुल गफ़ूर मेमण तफ़सील ॾियण लाइ। अब्दुल गफ़ूर मेमण हाल मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु ईद मिलादुन्नबी जे हवाले सां जश्न मल्हायो वियो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में महफ़िल मिलाद बि मुनक़िद कया विया, जॾहिं त रैलियूं कढियूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। हाल मां अब्दुल गफ़ूर मेमण ॿुधायो, उन खां पोइ आज़ाद अनवर महर चक मां असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आज़ाद अनवर महर। जी ताहिरा, बिल्कुलु अॼु 12 रबीउल अव्वल जे हवाले सां सॼी सिंध जी चक में बि ईद मिलादुल नबी जी रैली कढी वई, जेका चक जे पंजगुली चौक खां शुरू थी, जेका चक जे इलाइक़नि खाई बिरकण होती अब्दुल जहान खान पहुती, जिते रैली वॾे जलसे में तब्दील थी। जंहिं बैदि रैलीअ में कोबो जामी ॻोठ इब्राहिम सुमरो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके काफ़िला हुया उहे मर्कज़ी रैलीअ में शामिल थी विया। जेका रैली वापसि मुख़्तलिफ़ शहरनि जो सफ़र कंदी चक जे पंजगिटी चौक ते पहुची वॾे जलसे में तब्दील थी वई, जिते मुख़्तलिफ़ तंज़ीम जे मदद जे अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब कयो। उन मौक़े ते चक टाउन पारां बहितरीन इंतज़ाम कया विया। चक टाउन पारां रोड रस्तनि खे सफ़ाई कई वई, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया हुआ। जी महिरबानी मां जी आज़ाद अनवर महर तफ़सील ॾियण लाइ। आज़ाद अनवर महर चक मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। हिन वक़्तु दौलतपुर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर पीरल पली असां सां लाइन ते मौजूदु आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नाज़रीन अॼु ईद मिलादुन्नबी जे हवाले सां जश्न मल्हायो वियो ऐं महफ़िल मीनाद मुनक़िद कई वई आहे। अव्हांखे ॿुधायूं नाज़रीन, इन हवाले सां रैलियूं बि कढियूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम हुआ उहे बि गैर मामूली रहिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईद मिलादुन्नबी जे हवाले सां अॼु जश्न मल्हायो वियो ऐं इन मौक़े ते महफ़िल मिलाद बि मुनक़िद कई वई, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढियूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया। हाला, चक, दौलतपुर, खानवाहण, अखरी चौदगी, महरापुर, मीरवा गुरचाणी, बोसदार वॾा दड़ो में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नंढनि वॾनि शहरनि में अॼु जश्न वारो माहौल रहियो ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि में जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम हुआ उहे बि गैर मामूली रहिया, जॾहिं त रैलियूं बि कढियूं वयूं आहिनि। खानवाहण जी सूरत हाल मालूम कयूं था। खानवाहण मां वकार लोची असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वकार लोची, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जश्न ॿिन्ही जहाननि जे सरदार आका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जे मौक़े ते शाह लतीफ़ कॉलोनी खां हज़ारे माण्हुनि हिकु शानदार रैली कढी, जंहिंमें आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीवाननि मस्त थी झुमरियूं हुयूं ऐं ख़ुशी जो इज़हार कयो। बाद में रैली पेपर चौक, ईदगाह चौक, कुंदर पाड़े खां थी आवतपुर मौला जामे मस्जिद ते पहुती, जिते आलिम सगूरनि सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रोशनी विधी। आख़िर में ख़ैरात जी मानी तक़सीम कई वई। रैली जे रस्ते में शरबत जूं छबीलूं लॻाई वियूं ऐं मिठाई तक़सीम करे रैलीअ जी जेको आहे सो गुलनि सां वखा कई वई। जॾहिं त उन मौक़े ते पुलिस ऐं गोसिया फोर्स तरफ़ां सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया हुआ ऐं मुख़्तलिफ़ चौराहनि ते पुलिस तोड़े गोसिया फोर्स जा जेका सो नौजवान बीठल हुआ। जी महिरबानी अव्हांजी वकार लोची तफ़सील ॾियण लाइ। वकार लोची तफ़सील ॿुधाए रहियो हो। खानवाहण जी सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेका अॼु रैलियूं कढियूं वयूं आहिनि इन हवाले सां ॿुधायूं पिया। नाज़रीन, ईद मिलादुन्नबी जे हवाले सां अॼु जश्न वारो माहौल रहियो। समूरो ॾींहुं अॼु मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं बि कढियूं वयूं आहिनि ऐं इन ई हवाले सां महफ़िल मिलाद बि मुनक़िद कया विया, जॾहिं त रैलियूं जेके कढियूं वयूं इन में अॼु सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम हुआ उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। हाला, चक, दौलतपुर, खानवाहण, अखरी चौदगी, महरापुर, मीरवा गुरचाणी, दड़ो, बोसदार वॾा ऐं मियां साहब समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में अॼु रैलियूं कढियूं वयूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां, जिते ईद मिलादुन्नबी जे हवाले सां अॼु जश्न वारो माहौल रहियो ऐं समूरो ॾींहुं अॼु रैलियूं जेके आहिनि उहे निकितियूं आहिनि ऐं महफ़िल मिलाद बि मुनक़िद कया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके रैलियूं रहियूं उन दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया। हाला, चक, दौलतपुर, खानवाहण, अखरी चौदगी, महरापुर, मीरवा गुरचाणी, बोसदार वॾा दड़ो में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, हाला, चक ऐं खानवाहण मां रुख़ कयूं था महरापुर जो। महरापुर मां मोहसिन मला असां सां लाइन ते मौजूदु आहे।
जी मोहसिन मला। जी बिल्कुल तारा, सरवर कायनात मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जे मौके ते सॼे मीरापुर में भी वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। जश्न आमद रसूल जे मौके ते हिक महीना मस्जिद मां सैयद अकबर शाह, मौलाना मोहम्मद आरिफ लंड सैयद शनी ऐं ॿियनि जी क़यादत में सवे मुसलमाननि पारां मरहबा या मुस्तफ़ा रैली कढी वई। रैली शहर जे मुख्य थींदी शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ते पहुती, जिते ख़िताब कंदे माण्हुनि चयो त अॼोके ॾींहुं असां लाइ ईद खां बि वधीक ख़ुशी जो ॾींहुं आहे, छाकाणि त अॼोके ॾींहं ते ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी विलादत थी आहे। असां मुस्लमान क़ौम ख़ुशि नसीब आहियूं जिन खे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ो पैगंबर मिलियो आहे। हुनने रैली शहर जे मुख़्तलिफ़ थींदी थाणे वटि पहुती, जिथे न्याज़ नगर पिणु तक़सीम कयो वियो। जंहिं बाद रैली मुख़्तलिफ़ थींदी वापसि न्यू टाउन में दुआ खैर सां इख़्तिताम पज़ीर थी। जी मेहरबानी अमान जी। मोहसिन मला तफ़सील ॾियण लाइ। मोहसिन मला मेहरापुर जी सूरत हाल जे हवाले सां अपडेट करे रहियो हो। ॿुधायूं पिया नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि में जेके अॼु रैलियूं निकितियूं आहिनि ऐं सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम रहिया इन हवाले सां अपडेट कयूं पिया। हाला, चक, दौलतपुर, खान वाहण ऐं मेहरापुर खां रुख कयूं था दड़ो मां हबीबुल्ला मेमण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हबीबुल्ला मेमण, अवां ॿुधाइजो दड़ो में अॼु कीअं माहौल रहियो ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं हुआ? जी दड़ो में अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत ते रैलियूं कढी वयूं। दड़ो जी जामा मस्जिद, मरकज़ी जामा मस्जिद दड़ो मां जुलूस कढियो वियो ऐं ॿियनि शहरनि जेके आसपास जा शहर हुआ, लाइकपुर हो, कांगड़ा हुआ, उन्हनि शहरनि मां रैलियूं दड़ो शहर पे थियूं, जिते रैली खे अहले सुन्नत जे आलमनि ख़िताब कयो। मौलवी सुलेमान मेंदरो, एजाज सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जी मेहरबानी मां जी हबीबुल्ला मेमण तफ़सील ॾियण लाइ। हबीबुल्ला मेमण दड़ो मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु जश्न ईद मिलादुन्नबी जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। उन मौक़े ते महफ़िल मिलाद बि मुनक़िद कई वई। हाला, चक, दौलतपुर, खानवाहण, मेहरापुर, मीरवा गुरचाणी दड़ो समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। अज़ीन शहदादपुर में म्यूनिसिपल कमेटी जे सफ़ाई अमले तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाज कयो वियो। सदन चवणु आहे त बार बार एहतिजाज करे रहिया आहियूं पर ध्यानु नथो ॾिनो वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल हमीद खोसो। जी शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी जे सफ़ाई कंदड़ अमले पारां मुतालबनि जी मञता लाइ शहदादपुर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त उन बाबति सफ़ाई कंदड़ मुलाज़िमनि खां पुछूं था त हिननि जा छा मुतालबा आहिनि ऐं उन बाबति ही छा था चवनि। हम 5 साल से 10,000 में काम कर रहे हैं और इसके अलावा हमें कोई भी रेस्पॉन्स नहीं दिया जाया गया। बराए मेहरबानी करके हमें 10,000 नामंजूर और ठेकेदारी निज़ाम नामंजूर। जो गवर्नमेंट ही हमारी तनख्वाह है 17,500 वो हमें दी जाए। बराए मेहरबानी हमारे साथ ताउन किया जाए। मेरी ये कॉल अफसरान के लिए है, क्या ये 10,000 रुपए में घर चल सकता है? 5 साल हो चुके हैं, 2014 से लगे हुए हैं, आज तक मुझे याद है आईडी खोल ना हो कि 10,000 रुपए में हम 2014 से लगे हुए हैं, जो कि हमें कॉन्ट्रैक्ट पर किया गया था। अब उन्होंने पॉलिटिक्स करके हमें ठेकेदारी निजाम पे लेके आ गए। हम कच्चे मुलाजिम जो कि 10 साल से बल्दिया में काम कर रहे हैं, हमें मुआवजा पूरा नहीं मिलता। हमारी तनख्वाह 10,000 रुपये। 2015 के अंदर भी हमारी तनख्वाह 10,000 थी। 2020 चल गया है, 2-3 रियासतें चेंज हो चुकी है, पर हमारी तनख्वाह के अंदर कोई रद्दो-बदल नहीं आया। हमारे बच्चे जो कि बड़े हो चुके हैं, उनकी खर्चात बढ़ चुके हैं, पर हमारी तनख्वाह में कोई इजाफा नहीं है। जी मुज़ाहिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी मुलाज़िमत कयूं पिया, पर जेको आहे सो 10,000 रुपया हिनखे पघार ॾिनी पई वञे। इन्हनि 10,000 में जेको आहे सो घर हलणु मुश्किल थी वियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिननि जूं पघारूं वधायूं वञनि ऐं हिननि खे पको कयो वञे। कैमरामैन पीरबख्श टालपुर सां गॾु अब्दुल हमीद खोसो। नाज़रीन, अब्दुल हमीद खोसो जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ काज़ी अहमद मामा खे ॿुधायूं, जिते काज़ी अहमद लग ॻोठ लाखाट भरिसां अॻोणे यूसी चेयरमैन गुलाम सरवर जतोई जी ज़रई ज़मीन ते कमंद जे फसल खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि सबबि केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसल सड़ी रख थी वियो। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे काज़ी अहमद में मौजूद टाइम न्यूज़ रिपोर्टर अला रखियो सियाल सां। जी अला रखियो सियाल। जी बिल्कुलु, अॻूणे चेयरमैन रईस गुलाम सरवर जतोई जे जेको ज़मीन ते अचानक ओचितो जेका कमनि खे बाहि लॻी आहे,
बाह लॻण जे नतीजे में ॾिसंदे ॾिसंदे केतिरा ई एकड़ जेको ज़मीन ते कायल जेको पोखियल कमनि जो फ़सुलो उहो जेको सड़ी रख थी वियो। जॾहिं त अहिड़े इतलाह ते जेको फायर ब्रिगेड गाॾी जेका आहे उहा पहुती, पर उन खां अॻु में ई जेके मक़ामी जेके ॻोठाणा हुया उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत जेके पाणी जूं बाल्टियूं भरे या ॿियनि ज़रियनि ते जेको पाणी अधु कमनि जी कुझु हिसो उनखे उते जेको बाहि जी जेके सड़ण खां जेको बचाए वरितो। उन सूरत हाल में जॾहिं राब्तो कयो वियो बर्फ़ ज़मींदार सां जिन जो कमनि सड़ियो आहे त उन ॿुधायो त का बि ख़बर न पई पए त बाहि जो वाक़ियो इहो कीअं पेश आयो आहे ऐं बाहि लॻी कीअं आहे। त अहिड़ी सूरत हाल में जेको कमनि जो जेको फ़सुलु जेको आहे उहो सड़ी जेको रख थी वियो आहे। ऐं हाणे जॾहिं त उते जेका जेको कमनि जी जेका कूलिंग जेका आहे उनखे पाणी जेको न आहे जेको बाहि जेका वधंदड़ हुई उनखे मुकमल तौर ते रोकियो वियो आहे। जी ताहिर, महिरबानी इमाम जी, रखियो ख़्याल तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ पारां ऐलानियल 6 डिसंबर ते एकता ॾिहाड़े जे हवाले सां सक़ाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। हिकु निजी स्कूल में सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि चवणु हो त कराची खे कंहिं बि सूरत सिंध खां धार थियण न ॾींदासीं। वधीक तफ़सील ॾिसूं था शौकत महमूद जी रिपोर्ट में। कराची सिंध आहे जे सिरे हेठि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली काज़ी पारां ऐलानियल 6 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइण लाइ सॼी सिंध जियां कोटड़ी में बि सक़ाफ़ती सरगर्मियूं शुरू थी चुकियूं आहिनि। इन हवाले सां लाल शहबाज कॉलोनी कोटड़ी जे इंडस पब्लिक हाई स्कूल में सक़ाफ़ती शो मुनक़िद कयो वियो। सोहना माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहना माण्हू प्यारा माण्हू। रंगारंग सक़ाफ़ती प्रोग्राम जे मौक़े ते स्कूल जे रूहे रवां मौलाई नूह खोसे ऐं शागिर्दाणियुनि तोड़े उस्तादनि जो चवणु हो त अली काज़ी सिंध जो सरमोर किरदारु आहे जंहिंजे 6 डिसंबर वारे सॾ ते गुज़री वियल सालनि खां बि वधीक जोश ऐं जज़्बे सां एकता ॾियारो मल्हायो वेंदो। कराची सिंध आहे, कराची जिंद आहे, कराची असांजी आहे, कराची असांजे वॾनि जी आहे। कराची खे तक़सीम करण विरहाइण जे हवाले सां जेको मौज़ू ॾिनो वियो आहे उहो बहितरीनु आहे। असां पंहिंजे स्कूल में महीने खां वठी इन तयारीअ में आहियूं। असांजा 500 शागिर्द, उन्हनि जा पेरेंट्स जेके हज़ारे माण्हू आहियूं, इंशाअल्लाह ताला तयारु थी टोपी अचरग सां गॾु थी कराची 6 डिसंबर ते अली काज़ी साहिब जे सॾ ते पहुचंदासीं। इन जॻह टाइम न्यूज़ जेको मौक़ो ॾिनो आहे ऐं जेको असां एकता मल्हाइण मौक़ो ॾिनो आहे ऐं कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे ऐं कराची सिंध दिलि आहे ऐं कॾहिं बि असां बर्दाश्त न कंदासीं जो सिंध असांखे अलॻि कयूं। जेको सिंध ॾे को ग़लति ॻाल्हाईंदो उनजो ख़ैरु कोन थींदो। जेकॾहिं अॼु खां टोपी वारो माण्हू ॿाहिरि मुल्क वेंदो उहो माण्हू पाण चवंदो हे सिंध मां आयल आहे। कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे ऐं सिंध असांजी अमड़ आहे ऐं जेकी दिलि आहे उहा असांजी कराची आहे ऐं असां सिंध खां कराची धार न थियण ॾींदासीं। ॻाल्हाए रहिया आहियूं उहा आहे कराची सिंध। कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे। असां कॾहिं बि न चाहींदासीं त कराची असांजी सिंध खां अलॻि कई वञे। नथो जो सिंध लाइ मरी, नथो जो अमड़ लाइ मरी, न सिंध मां लॾे वञी, न सिंध खे छॾे वञी। सिंध तां सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा, सिंध तां सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा। रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा। तंग न कयो आज़ादीअ जे मतवालनि खे, ए नादानो नुकसान हज़ार थी वेंदा। जी सिंध में रहने वाला कोई उर्दू ज़बान से ताल्लुक़ रखता हो या किसी और ज़बान से ताल्लुक़ रखता हो, लेकिन सिंध में हर शख्स रहने वाला जो है वो सकाफ़ती दिन बड़ी खुशी से और जोश व जज्बे के साथ मनाता है और आने वाली नस्ल को भी इस चीज़ की आगाही करता है। सुठियूं तयारियूं कयूं आहिनि। एकता जो ॾींहुं जीअं त चयो वञे त सिंध लतीफ़ सिंध असांजी आहे, सिंध लतीफ़ जी आहे, सिंध मालवी जी आहे ऐं इंशाअल्लाह 6 डिसंबर ते अली काज़ी सॾ ते असां बिल्कुलु कराची ईंदासीं ऐं सिंध खे जेको अलॻि कनि था उन्हनि जी ग़लति सोच आहे। सिंध असांजी आहे, सिंध लतीफ़ जी आहे। जीअं जीअं 6 डिसंबर वेझो ईंदो वञे तीअं तीअं कोटड़ीअ में सक़ाफ़ती सरगर्मियूं बि ज़ोर वठंदियूं वञनि। कैमरामैन रफ़ीक कोलाची सां गॾु शौकत मेमन, टाइम न्यूज़।
नाज़रीन, शौकत मेमण जी रिपोर्ट अवां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।